अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं मौजूद आहियूं शेख ज़ैद ऑडिटोरियम हॉल में जो लाड़काने में वाक़ है। यूसी 3 जो चेयरमैन मोहतरम शफ़ीक अहमद चांडियो साहब जन हिते प्रोग्राम किया है। क्रिकेट के हवाले से तमाम जोश जज्बो वलो मौजूद है। हर पाकिस्तानी चाहे तो पाकिस्तानी टीम कटे ऐं उन पाकिस्तानी मैच के ॾेखारण के लिए उन हिते वॾी स्क्रीन लगाई है। शेख ज़ैद ऑडिटोरियम हॉल में लगल है। असीं अंदर हलंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त हीअ उहा वॾी स्क्रीन लॻल आहे। यूसी 3 हेदीरे जो शफ़ीक अहमद चांडियो साहब जॾहिं तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम रिथियो आहे, उनखे सभिनी माण्हुनि लाड़काणे जे एप्रिशिएट कयो आहे ऐं ख़ासि करे हिन महले जे वासियुनि शेख ज़ैद वारनि उनखे भलीकार चयो आहे ऐं सुठो अमल करार ॾिनो आहे। उन्हनि चयो आहे त हर हिकु चेयरमैन अहिड़ा प्रोग्राम पंहिंजे यूसीज़ में करे त जीअं उतां जो माण्हू हिननि अहिड़नि प्रोग्रामनि मां लुत्फ़ अंदोज़ थिए। नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो नंढिड़ो ऑडिटोरियम हॉल आहे, उन में मोहतरम शफ़ीक अहमद चांडियो साहब वॾी स्क्रीन लॻाई आहे जिते हितां जा वासी उहा मैच ॾिसी रहिया आहिनि। अचो त उतां जे मैच ॾिसंदड़ खां बि इंटरव्यू कयूं था ऐं शफ़ीक अहमद खां बि उन जा तासुरात हूंदा, उनजो राय वठूं था। नाज़रीन, ही उहो ऑडिटोरियम हॉल आहे जिते सभई नौजवान मौजूद आहिनि जेके मैच ॾिसण लाइ तैयार वेठा आहिनि ऐं उन्हनि खे किन खे त यकीन ई कोन पियो अचे त असीं हिन ऑडिटोरियम हॉल में वेठा आहियूं ऐं लाइव वॾी स्क्रीन ते मैच ॾिसी रहिया आहियूं। छाकाणि त हीअ समूरो जस मोहतरम यूसी चेयरमैन 3 हैदरी टाउन जे शफ़ीक अहमद चांडियो साहब खे वञे पियो, जंहिं वॾो ई वाया मंडल मचायो। हीअ वॾी स्क्रीन हुई जंहिं ते पाकिस्तानी बैट्समैन जी विकेट वई, उहो ॾेखारे पियो वञे रिप्ले में ऐं हर ओवर ते बॉल ते शाइक़ीन मज़ो वरितो नौजवाननि ऐं हिननि नौजवाननि में अक्सर जेका हुई शेख ज़ैद कॉलोनी जे माण्हुनि जी हुई ऐं बाक़ी पस गिरदाई खां आयल बि काफ़ी नौजवान मौजूदु हुया। हींअर मोहतरम शफ़ीक अहमद चांडियो साहब खे अजरक पहिराया विया ऐं उन जे महिमाननि खे बि अजरक पहिराया विया। गुलनि जो हिकु हार बि उनखे पहिरायो वियो। यूसी चेयरमैन शफ़ीक अहमद चांडियो पंहिंजे यूसी में नौजवाननि जो जज़्बो जोश ॾिसंदे वलवलो परखंदे हिकु वॾी स्क्रीन जो इहतमाम कयो जंहिंमें 20 वर्ल्ड कप ॾेखारियो वियो। हिन प्रोग्राम में वॾी हिकु स्क्रीन लॻाई वई जिते हिन महले जा वासी ऐं पर्सगिदाई खां आयल नौजवान हिते अची मैच ॾिसी लुत्फ़ अंदोज़ थिया ऐं हिन मैच में तमामु सुठो हिन वक़्तु रिज़ल्ट आई आहे। पाकिस्तान खेॾी बैटिंग करे चुको आहे, वक़फ़ो आहे ऐं वक़फ़े खां बाद में वरी इंशाल्लाह ॿी टीम बैटिंग कंदी त इंशाल्लाह असां तव्हांखे वरी लाइव ॾेखारींदासीं। वॾी स्क्रीन ते कुझु ई लम्हनि में मैच ॿीहर स्टार्ट थी वई ऐं सभिनी जेके बि हॉल में वेठा हुआ नौजवान वरी ॿीहर उन मुतवजो थिया। समूरे हॉल में सभिनी जेके माण्हू वेठा हुआ उन्हनि खे चांहि बि ॾिनी वई ऐं संबोसो बि ॾिनो वियो। उहो समूरो प्रोग्राम मोहतरम शफ़ीक अहमद चांडियो साहब तरफ़ां कयो वियो सभिनी ॾिसंदड़नि लाइ। उन बाद उते वेठल सभिनी महिमाननि खां वारे वारे सां राय वरितो वियो ऐं हर हिकु माण्हू पंहिंजा वीचार कुझु हिन तरह वंडिया। अचो त नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, ये असांजे यूसी 3 हैदरी टाउन में असांजो चेयरमैन शफ़ीक अहमद चांडियो पहिरियों भेरो शेख ज़ैद कॉलोनी में ये जेकी पाकिस्तान ऐं इंग्लैंड जे विच में मैच आहे उनजी वॾी बहितरीन ख़ूबसूरत जेकी स्क्रीन उन लॻाई आहे ऐं हीअ यूसी जी जेको आवाम खे तफ़रीह मुहैया करण जे लाइ पहिरियों भेरो अहिड़ो एंटरटेनमेंट जो मौक़ो फ़राहम कयो आहे। हीअ हिकिड़ो आचार्य जो ॾींहुं आहे, मोकल जो ॾींहुं आहे। तमामु जेको आहे न यूसी जा जेके नौजवान ॿार
भरपूर इन में एंजॉय करे रहिया आहिनि। वॾी स्क्रीन लॻाई वई आहे, पाकिस्तान जा नारा हणी रहिया आहिनि ऐं मैच ॾिसी रहिया आहिनि। मां सम्झां थो त ही यूसी 3 हैदरी टाउन जे चेयरमैन शफ़ीक अहमद चांडियो साहब जो बहितरीनु क़दम आहे, जंहिं हुन पंहिंजी यूसी जी आवाम में पहिरियों भेरो अहिड़ी वॾी स्क्रीन लॻाराए ऐं पंहिंजी आवाम खे जेको आहे एंटरटेनमेंट कयो आहे। ऐं ईअं ई जेके ॿियूं यूसियूं आहिनि उन्हनि जे बि चेयरमैन खे घुरिजे त हू पंहिंजी यूसी में एॾी वॾी स्क्रीन लॻाए आवाम खे एंटरटेनमेंट कनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं जमील अहमद सुमरो साहब जी महिरबानी आहे, जंहिं असांजे हिन यूसीअ में ई आवाम खे एंटरटेनमेंट जेको असांजे यूसी 3 जो चेयरमैन शफ़ीक साहब जी महिरबानी जेको शिरकत कानूनी में अहिड़ा प्रोग्राम वरितल कया आहिनि, असांखे तमामु ख़ुशी आहे। असां हुनजा वधि घुराईंदा आहियूं जो अहिड़ा प्रोग्राम करे, जंहिंमें असां हिन महिल ते शिरकत कानूनी में को बि अहिड़ा प्रोग्राम न थिया आहिनि जेके हींअर जेके असांजे शफ़ीक साहब जी महिरबानी सां सुठा प्रोग्राम थिया आहिनि। ऐं मैचिंग ते सुठो प्रोग्राम जेके हज़ारनि जे तादाद में माण्हू ॾिसणु आया, असांखे ॾाढी ख़ुशी आहे त हे जेके प्रोग्राम असांजो चेयरमैन चूंडियल चेयरमैन शफ़ीक अहमद चांडे साहब जी महिरबानियुनि जो असांजी दिलि ख़ुशि करे छॾियईं। असां हुनखे मुबारकबाद अली मुराद मीरानी वाइस चेयरमैन यूसी 3 हैदरी टाउन। भाउ शफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं उनजी टीम जी माशाल्लाह हे तमामु हिकिड़ी बहितरीनु एफर्ट्स आहिनि जिन जेको आहे सो प्रोग्राम अरेंज कयो। हालांकि ॾिठो वञे त इहो कुझु टाइम पहिरियों असां ॾिसंदा त सिर्फ़ु टेलीविज़न ते त अहिड़े क़िस्म जा जेके इवेंट्स आहिनि उहे कराची हैदराबाद या पंजाब ताईं महदूद हुया। हाणे हे पहिरियों चकर हिकिड़ी नवान आहे ऐं ॾिठो वञे त उन्हनि जी हिकिड़ी तमामु भली कोशिशि आहे जेके सिर्फ़ु न सिर्फ़ु यूसी 3 वारनि में बल्कि हर यूसी में इहो अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि जो आवाम जेके उन्हनि खे एंटरटेन करे सघे। ॿी हिन प्रोग्राम रखण जो जेको अहम जेको मक़सदु आहे भाउ शफ़ीक साहब ऐं असांजो या असांजी जेकी टीम आहे इहो हुयो त हिकिड़ो बोर्ड सतायल जेके माण्हू आहिनि या हिते असां बोर्ड खां वठी जेके बि आहियूं डिस्टर्ब आहियूं ॾाढा, उन्हनि में हिकिड़ी नई जद अची वेंदी आहे। उनखां अलावा इहो आहे त जेको आहे सो असां कुझु माण्हुनि जा जेके ज़हन घणे टाइम खां वठी बरसातुनि जे करे ऐं हिन फ्लड जा इहे जेके मसइला मसाइल रहिया उनखां पोइ ॾाढा माण्हू परेशान रहिया। उन परेशानियुनि खे घटि करण लाइ ऐं उनखां अलावा पंहिंजी यूसी वारनि जे जेके संगत आहे उन्हनि खे एंटरटेनमेंट करण लाइ असां वटि तफ़रीह गाऊं तक़रीबन घटि आहिनि। अहिड़े क़िस्म जा इवेंट रखण जो मक़सदु बि इहो ई आहे त उन्हनि खे एंटरटेन बि कजे ऐं हिकिड़ी जेको आहे सो उन्हनि में ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि बि आहे। असांजे लाइ हिकिड़ो फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे यूसी जे लाइ त असां पंहिंजे तरफ़ां इहो लाड़काणे में पहिरियों चकर थियो आहे जेको भाउ शफ़ीक अहमद चांडियो साहब जी क़यादत में तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो आहे। इंशाअल्लाह असां यूसी वारनि खे इहो यकीन ॾियारणु चाहियूं था त हे त शुरूआत आहे पर इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत हर तरह सां कबी। अहिड़ा इवेंट्स जेके आहिनि उहे बि ऐं जेके जहिड़ो बि मतिलबु को यूनियन काउंसिल जो को कमुकारु हूंदो हे असां अवामी नुमाइंदा आहियूं, उन्हनि सां गॾु बीहंदासीं, उन्हनि सां गॾु दुख सुख में हर हंधि जेको आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं रियाज़ सांडो। जीअं त असांजी यूसी 3 हैदरी टाउन में ही हिकिड़ो हाई स्कूल जो ऑडिटोरियम हॉल आहे जंहिंमें असांजे यूसी चेयरमैन शफ़ीक चांडियो जी महिरबानी ऐं जमील साहब जी महिरबानी सां पीपल्स पार्टी जे तरफ़ां हीउ प्रोग्राम थियो आहे ऐं असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं पार्टी जा जेके अहिड़ियूं एक्टिविटीज़ कराइनि था कॉलोनी में ऐं अहिड़ियूं एक्टिविटीज़ थियणु खपनि जंहिंमें हिकिड़ो सॼी कॉलोनी पाण में मेड़ा शफ़ीक अहमद चांडियो अहिड़ा प्रोग्राम सदाईं कंदो रहंदो। उन चयो आहे नौजवाननि जी तफ़रीह जेका बि थींदी मां पंहिंजी तरफ़ों कराईंदुसि। जेको बि प्रोग्राम थींदो उहो मूंखे को बि दोस्त नौजवान ॿुधाए मां उन लाइ प्रोग्राम कराईंदुमि। यूसी चेयरमैन शफ़ीक अहमद चांडियो जी महिरबानी आहे, वॾी वॾी महिरबानी आहे। अस्सलाम वालेकुम। यूसी 3 हैदरी टाउन शफ़ीक अहमद चांडियो नौजवान क़यादत तमामु शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे शिक्षित कॉलोनी में स्क्रीन हणाए असां शौक़ीननि खे जेको आहे क्रिकेट जे शौक़ीननि खे तमामु सुठो कयो अथई। अब असां एप्रिशिएट कयूं था अदा शफ़ीक अहमद चांडे साहब खे ऐं इंशाअल्लाह असांखे 24 सालनि में असांखे अहिड़ो यूसी चेयरमैन कॾहिं बि न मिलियो आहे। तमामु शुक्रगुज़ार आहियूं अदा शफ़ीक अहमद चांडे साहब जा जंहिं इंशाअल्लाह अॻिते बि कमु कया आहिनि तक़रीबन बहितरीनु ऐं हर दम पंहिंजी यूसी आवाम सां गॾु बीठो आहे। इंशाअल्लाह अॻिते बि माना गॾु हूंदो असां सां। यूसी 3 हैदरी टाउन शफ़ीक अहमद चांडियो जी तरफ़ खां वॾी स्क्रीन लॻाए अॼु पाकिस्तान ऐं इंग्लैंड जो फाइनल ॾेखारे वियो आहे। सभिनी
यूसी वारनि खे तमामु बहितरीनु नौजवान लाइ कमु आहे। असांजो नौजवान यूसी जो चेयरमैन शफ़ीक अहमद चांडियो बि असां सां गॾु वेही स्क्रीन ते मैच ॾिसे पियो। सभिनी लाड़काणे वासियुनि चेयरमैन जेके बि असांजा यूसियुनि जा आहिनि उन्हनि खे घुरिजे त अहिड़ा इवेंट मुनक़द कनि त जीअं नौजवान में अवेयरनेस अचे। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं शफ़ीक अहमद चांडियो जा जंहिं असांजे मैच ॾिसण लाइ बहितरीनु इंतज़ाम कयो। सदा आहे सूर जी वाढोड़िन वाई, जेका अथनि मन में सलिन नसाई, ओड़क इहा ई ॻोल्हियो लहन ॻाल्हिड़ी। यूसी 3 जे चेयरमैन अदा शफ़ीक अहमद चांडियो साहब जे तरफ़ां शेखज़ैद कॉलोनी में अॼु असांखे सभिनी नौजवाननि खे ऐं असां जेके बि आहियूं दोस्त उन्हनि खे वर्ल्ड कप जी बंदोबस्तु करे असांखे वर्ल्ड कप जो मैच ॾेखारियो अथनि। संदसि जी महिरबानी आहे, अदा अली मुराद जी ऐं काउंसलर साहबनि जी ऐं सॼी फैमिली जी वॾी महिरबानी जंहिं असांखे साईं असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं यूसी 3 जे चेयरमैन जा, जेको असांखे हेतिरे अहिड़े माहौल में असांखे हुन एतिरी स्क्रीन लॻाए ॾिनी आहे ऐं फाइनल असांखे ॾिसण लाइ स्क्रीन ॾिनी आहे। असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। पाण टाइम कढी असां सां गॾु वेही करे मैच ॾिसे थो। अॼुकल्ह जा चेयरमैन ॾिसो था त असां सां मींहं में बि गॾु न हुया। अलहमदिल्ला शफ़ीक चांडियो त असां सां फाइनल में बि गॾु आहे। अलहमदिल्ला असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं हेॾो इवेंट करायो अथई। अलहमदिल्ला तव्हां पाण रश ॾिसो था। साईं जन खे असां शुक्रगुज़ार आहियूं यूसी 3 जे हिसाब सां। अलाह साईं कंदो हुनखे अञा कामयाबी ॾींदो। अलाह साईं कंदो पीपी खे ऐं उनजी क़यादत खे जेका बि उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि खे अलाह साईं कंदो अञा मथे दर्जो बुलंद थींदो। अलाह साईं उनखे ख़ुशि कंदो थी रहियो आहे ऐं असांखे हिकिड़ो वॾो चांस ॾिनो आहे असांजे यूसी टाउन एदरी जो शफ़ीक अहमद चांडियो साहब जी वॾा असां दोहिराईंदा आहियूं जेके असांखे वॾी स्क्रीन में असांखे ॾिनो अथई लॻाए करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी 3 जे चेयरमैन मोहतरम शफ़ीक अहमद साहब जा ऐं उनजी टीम जा जंहिं इन सुठे तरीक़े सां हीउ प्रोग्राम सजायो आहे ऐं जेको आहे सो आवाम खे हिकु मौक़ो ॾिनो आहे त सभई गॾिजी पिंडाल में इंजॉय कयूं ऐं पाकिस्तान इंग्लैंड जी मैच फाइनल ॾिसूं। ऐं असां पर उमेद आहियूं त इनशाला पाकिस्तान हीअ मैच खटे ऐं पाकिस्तानी आवाम खे हिकु तोहफ़ो ॾींदो। इनशाला 1992 में जीअं पाकिस्तान इंग्लैंड खे शिकस्त ॾिनी हिन दफ़े बि इनशाला ईअं ई थींदो। जी नाज़रीन, आख़िरी लम्हात मैच ॾिसण जा तमामु दिलचस्प हुया। कॾहिं त ईअं पियो लॻे त पाकिस्तान मैच हाराए थो ऐं कॾहिं लॻे पियो खटे थो, पर अफ़सोस आख़िर मैच पाकिस्तान हाराए वियो। मैच पाकिस्तान जे हाराइजण जी माण्हुनि खे जिते ॾुख हुयो उते इन ॻाल्हि जी ख़ुशी बि हुई त असांजे यूसी नाज़िर मोहतरम शफ़ीक अहमद चांडियो साहब उन्हनि जे लाइ हिकु वॾी स्क्रीन जो अहतमाम कयो। उन्हनि खे समूरी मैच इहा लाइव ॾेखारी। उन ते उन्हनि खे ॾाढी ख़ुशी हुई ऐं समूरो हाल आख़िर में पाकिस्तान जे मैच हारजण सबबु ॾुखारो हुयो ऐं अहिड़ी तरह शफ़ीक अहमद चांडियो साहब बि ॾुखारो हुयो। असीं उनखां तासुरात न वठी सघियासीं। उहो बाद में जीअं मैच ख़तमु थी त पंहिंजे घर रवानो थी वियो। वॾी महिरबानी नाज़रीन, अस्सलामु अलैकुम।